गिलगित बल्तिस्तान में चूंड नतीजनि जे जारी थियण में देर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन जे मरकज़ी तर्जुमान शाज़िया मरी ॻणती जो इज़हार कयो आहे। शाज़िया मरी चयो आहे त गिलगित बल्तिस्तान चूंड नतीजा ग़ैर मामूली देर जो शिकार आहिनि, जंहिं सबबि शक पैदा थी रहिया आहिनि। उन चयो त फॉर्म 45 जे फराहमी में देर वारियूं हिकमत अमलियूं कंहिं बि सूरत में क़बूल नाहिनि ऐं चूंड अमल खे तकरारी बणाइण जी कोशिश कई पई वञे। उन वधीक इल्ज़ाम हयो त चूंडुनि खां अॻु वोटर लिस्टुनि में फेरफार ऐं पोलिंग स्टेशनुनि जी तब्दीली मुनज़म धांधली जी निशानदेही करे थी। शाज़िया मरी चयो त हिकु पोलिंग स्टेशन खे रोड किनारे बदिरां जाबलू इलाइक़े ॾांहुं मुंतक़िल करणु वोटरनि जे हक़ ते सिधो हमिलो आहे, जंहिं सबबि ख़ासि तौर ते औरतुनि समेत हज़ारे वोटरनि खे वोट ॾियण में सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पियो। हुन चयो त चूंड नतीजनि में कंहिं बि क़िस्म जी फेरफार या अवामी मैंडेट ते धाड़ो हणण जी कोशिश खे कामयाब थियण न ॾिनो वेंदो। शाज़िया मरी वधीक चयो त अवामी ताक़त सां चूंड अमल खे तकरारी बणाइण वारा समूरा हुरबा नाकाम बणाया वेंदा। हुन इलेक्शन कमीशन खां मुतालबो कयो त आइनी ज़िम्मेवारी अदा कंदे फौरी तौर ते शफ़ाफ़ नतीजा जारी कया वञनि, छो त आर्टिकल 218 तहत आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जी आइनी ज़िम्मेवारी आहे। शाज़िया मरी चयो त गिलगित बल्तिस्तान जी अवाम जो मैंडेट हर क़ीमत ते महफ़ूज़ बणायो वेंदो। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त गिलगित बल्तिस्तान में चूंड नतीजनि जे जारी थियण में देर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन जी मरकज़ी तर्जुमान शाज़िया मरी ॻणती जो इज़हार कयो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मरकज़ी सेक्रेटरी इतलात नदीम अफ़ज़ल चंद वफ़ाक़ी हुकूमत ते गिलगित बल्तिस्तान चूंडुनि में मुदाख़लत ऐं इंजीनियरिंग जा संगीन इल्ज़ाम लगाया आहिनि। नदीम अफ़ज़ल चंद चयो त वफ़ाक़ी हुकूमत खे गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि में इंजीनियरिंग खां पासो करणु घुरिजे, छो त अहिड़ा हुरबा आवाम जो मैंडेट चोराइण में कामयाब न थी सघंदा। नदीम अफ़ज़ल चंद इल्ज़ाम हयो त हिन वक़्तु 2 वफ़ाक़ी वज़ीर गिलगित बल्तिस्तान में मौजूदु आहिनि, जेकी सरकारी मशीनरी ऐं इंतिज़ामिया ते दबाव विझी चूंड नतीजनि खे मुतासिर करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हुन वधीक चयो त इतला मिली रहिया आहिनि त प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि ते फॉर्म 45 जारी न करण लाइ बि दबाव विधो पियो वञे, जेको चूंड अमल जे शफ़ाफ़ियत ते वॾो सवालु आहे। नदीम अफ़ज़ल चंद चयो त वफ़ाक़ी वज़ीर आमिर मक़ाम ऐं अलीम ख़ान जी गिलगित बल्तिस्तान में मौजूदगी ऐं सरगर्मियूं गैर जानिबदार चूंडुनि जे उसूलनि जे ख़िलाफ़ आहिनि। हुन इल्ज़ाम हयो त अवामी राय खे तस्लीम करण बदिरां नतीजनि खे इंतिज़ामी दबाव ऐं सरकारी असर रसूख़ ज़रिए तब्दील करण जी कोशिश कई पई वञे। पीपल्स पार्टी अॻुवाण ख़बरदार कयो त जेकॾहिं फॉर्म 45 रोकिया विया त या नतीजनि में कंहिं बि क़िस्म जी फेरफार कई वई त उहो न सिर्फ़ु गिलगित बल्तिस्तान जे अवाम जे मैंडेट ते हमिलो हूंदो, पर सॼी चूंड निज़ाम जी साख खे बि नुक़सानु पहुचाईंदो। नदीम अफ़ज़ल चंद इलेक्शन कमीशन खां मुतालबो कयो त फौरी तौर सूरत हाल जो नोटिस वठी प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि खे तहफ़ुज़ फ़राहम करे फॉर्म 45 जे बर वक़्तु फ़राहमी यकीनी बणाए ऐं चूंड अमल में मुदाख़लत कंदड़ समूरनि अनसरनि ख़िलाफ़ बिना इम्तियाज़ कार्रवाई कई वञे।